अस्सलाम नाज़रीन, मेहरान टीवी में भली कार मां हाँ मुबशिर सोलंगी। सबका पहली एक नजर हेडलाइन ते। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त असांखे कर्ज़ न पर महारत ऐं सीड़पकारी खपे। चीन सां अरबें डॉलरनि जा 30 यादाश्तनामा मुआहदनि में तब्दील थी चुका। कराची में स्पेशल इकनॉमिक ज़ोन ठाहे रहिया आहियूं। चीन जी शहर हांगसो में इन्वेस्टमेंट कॉन्फ्रेंस के खिताब कंदे वज़ीर आज़म चयो आहे त पाक चीन दोस्ती के 75 साल मुकम्मल थियण ते जश्न मल्हाए रहिया आहियूं। चीनी सदर शी जिनपिंग चीन के आलमी मुआशी ऐं अस्करी ताक़त बनायो आहे। पाकिस्तान जल्द तरक्की जे सफ़र में चीन सां गॾु हूंदो। पाकिस्तान जे नौजवान आबादी के IT ट्रेनिंग ऐं आलमी सर्टिफिकेट ॾेई रहिया आहियूं। अमरीकी सदर ईरान सां डील में अहम मामला तय थियण जी दावा करे छॾी। डोनाल्ड ट्रंप चयो आहे त ईरान डील बाबति मामला घणे हद ताईं तय करे वरिता आहिनि। ईरान सां डील जो ऐलान जल्द थियण जी उमेद आहे। ईरान सां मुआहदे ते ॻाल्हियूं मुकमल थियण जो वेझो आहियूं। अमरीकी सदर चयो आहे त मुस्लिम मुल्कनि जे सरबराहनि सां ॻाल्हि ॿोल मस्बत रही। फील्ड मार्शल आसिम मुनीर सां ॻाल्हि ॿोल बहितर रही आहे। सऊदी जे वली अहद मोहम्मद बिन सलमान इमाराती सदर मोहम्मद बिन सैद सां ॻाल्हि ॿोल कई। अमीर कतर ऐं वज़ीर आज़म मोहम्मद बिन अब्दुलरहमान सां बि ॻाल्हायो आहे। तुर्किया जे सदर ऐं मिस्र जे सदर सां बि ॻाल्हि ॿोल थी आहे। अमरीका ईरान मुआहदे जे वेझो पहुची विया। अॼु ऐलान थियण जो इम्कान। अमरीकी मीडिया मूजिबि मुआहदे तहत हुरमस वारो लंघ खोलियो वेंदो ऐं ईरान टूल टैक्स न वठंदो। ईरान हुरमस में विछायल पंहिंजूं माइन्स हटाईंदो। जवाब में अमरीका ईरान जी नाकाबंदी ख़त्म कंदो। अमरीकी मीडिया जो चवणु आहे त मुआहदे मूजिबि ईरान खे तेल विकिरो करण जी इजाज़त हूंदी। उहो सभु कुझु डील जे 60 ॾींहनि में थींदो। ईरान एटमी हथियार न ठाहिण जो वाइदो कंदो ऐं यूरेनियम जे ख़ात्मे ते ॻाल्हियूं थींदियूं। फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर ईरान जो इंतहाई अहम दौरो मुकमल करे वापसि पाकिस्तान पहुची वियो। ISPR जो चवणु आहे त फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर ईरान जो मुख़्तसिर पर इंतहाई अहम ऐं नतीजा ॾींदड़ दौरो मुकमल करे वरितो आहे। फील्ड मार्शल जूं दौरे दौरान ईरानी क़यादत सां मस्बत ऐं तामीरी माहौल में ॻाल्हियूं थियूं। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान थींदड़ सफ़ारती सरगर्मियुनि जे नतीजे में हौसलो ॾींदड़ अॻुवाराई थी आहे। ISPR मूजिबि दौरो ख़िते में जारी छिकताण जे पस मंज़र में पाकिस्तान जे चाकीड़ी वारियुनि कोशिशुनि जो हिसो हो, जंहिंजो मक़सदु छिकताण में घटिताई आणणु ऐं तामीरी सफ़ारती अॻुवाराई खे वधाइणु आहे। अमरीकी परदेस वज़ीर मार्को रूबियो चयो आहे त ईरान सां ॻाल्हियुनि में कुझु अॻुवाराई थी आहे। थी सघे थो अॼु या सुभाणे ईंदड़ थोरनि ॾींहंनि अंदरि ऐलान करण लाइ असां वटि कुझु मौजूदु हुजे। भारतीय दौरे दौरान नईं दिल्ली में मीडिया सां ॻाल्हि ॿोल कंदे मार्को रूबियो चयो त हू ईरान जंग जे हवाले सां सुठी ख़बर लाइ पुरउमीद आहे। उमीद आहे त थी सघे थो ईरान जंग जे ख़ात्मे लाइ मुआहिदो क़बूल करे छॾे। वरी वज़ीर सैयद मुराद अली शाह BRT मंसूबे ते कमु तेज़ करण जी हिदायत करे छॾी। वरी वज़ीर पारां BRT जो दौरो तामीराती मंसूबनि जो जाइज़ो अॻुवाराई बाबति ब्रीफिंग। सीनियर वज़ीर शहजील मेमन पारां वज़ीर आला खे लॉट 2 ते अॻुवाराई बाबति आगाही। कोयटा में चमन फाटक वेझो ज़ोरदार धमाको, 14 ॼणा शहीद, औरतुनि ऐं ॿारनि समेत 50 खां वधीक माण्हू ज़ख़्मी। ट्रेन खे जुज़ी नुक़सान, 10 गाॾियूं तबाह, हर वारनि इमारतुनि खे बि नुक़सान पहुतो। धमाके बाद जाफर एक्सप्रेस के कोयटा रेलवे स्टेशन ते रोकियो वियो। वज़ीर आला बलूचिस्तान जे ख़ासि मामन शाहिद हिंद चयो आहे त हमले में शहीद थियलनि में FC जा 3 एहलकार बि शामिल आहिनि। दहशतगर्दनि मासूम शहरनि खे निशानो बणायो। हमलो अमन दुश्मन जी बुज़दिलानी कार्रवाई आहे। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह ऐं ॿियनि पारां धमाके जी मज़म्मत। गाजी ख्वावर वेझो नारी मुबैना तौरु आपघात करे छॾियो। ॻोठ ग़ुलाम नबी फुलपोटो में 17 सालनि जी सुनीला दी ज़मीर हुसैन फुलपोटो ज़हर पीअण तांधो। नारी जो लाश वारा अस्पताल मुंतकिल कयो वियो। ज़रूरी कार्रवाई बैदि मर्द वासन हवाले। बख्शापुर वेझो हथियारबंदनि जी कोच ते फायरिंग, औरत क़त्ल। ज़ोरगढ़ वेझो हथियारबंदनि जी फायरिंग में मुसाफ़िर औरत माई वज़ीरा मारिजी वई, हिकु ॼणो ज़ख़्मी। पुलिस जो चवणु आहे त मुसाफ़िर कोच कोयटा खां सादिकाबाद वञी रही हुई त हथियारबंदनि फायरिंग कई, जंहिं में औरत क़त्ल थी वई आहे। वाक़िए जी जांच कई पई वञे।